मुसलमान मिलंदा आहिनि मौलवी साहिबान मूंखे चवंदा आहिनि इस्लाम जो नालो पिया बुलंद कयो। आउं चवंदा आहिनि बाबा इस्लाम जो नालो बुलंद कयो था। हिकिड़ो मौलवी साहिब आहे टंडे आदम वेठो आहे, चई हिंदू छोकिरी खणी उनजी ज़ोरी शादी करणु इस्लाम जो नालो बुलंद करणु आहे। मूं चयो बाबा इस्लाम जो तइदाद वधाइणो आहे त मौलवी साहिब तुंहिंजी धीअ वेठी आहे कि हिंदू छोकिरे खे संग ॾेई उनजो मज़हब मटाए त पोइ ख़बर पए त इस्लाम जो नालो थो मटाई। भला संग नथो ॾेई सघी पंहिंजी धीअ जो इस्लाम जो बोलबाला करण लाइ त हिंदूअ खे मुस्लमान कया त भला हिंदुनि में पोड़ियूं बि आहिनि, मासियूं वेठियूं आहिनि, चाची सावित्री बि वेठी आहे, पुफी वेठी आहे, सीता उनजो मज़हब कोन थो मटाई। मज़हब मटाए 15-16 साल वारी हिंदू छोकिरी इस्लाम क़बूल कराइण उनखे काकी सावित्री जेका वठी 80 साल जी उनखे मुस्लमान करण में तोखे दिलचस्पी कान्हे। इहो हुननि जी मजाल कीअं थी थिए? इस्लाम त हिकिड़ो मोहब्बत जो मज़हब आहे। इस्लाम खे मुलनि अची इंटरप्रेट ईअं कयो आहे, इस्लाम में त आहे ला इकराह फि दीन, दीन में को जबर कोन्हे। क़ुरान पाक में त आहे त लकुम दीनकुम वलिद्दीन, तुंहिंजो दीन तोसां मुंहिंजो दीन मूंसां। उन में त आहे ला इकराह फि दीन, दीन में को जबर कोन्हे। उन में त आहे क़ुरान पाक में त आहे वला तस्फुल लज़ीन यदून मिन दून अल्लाह, तव्हां उन्हनि जे ख़ुदाउनि खे बुरो न चओ मता तव्हांजे सचे ख़ुदा खे बुरो न चवनि। उन में त मोहब्बत जो सलामती जो सभिनी खे दलील ज़रिए क़ाइल करण जो आहे। ही मुल्ला पंहिंजो ज़ोरी डंडे जे ज़ोर ते जेको दीन खणी आया आहिनि, माण्हुनि ते ज़ोरी दहशतगर्दी ज़रिए सुइसाइडल अटैक ज़रिए लाहौर में, पिंडी में, कराची में असांजे भाउरनि खे शहीद करण वारो दहशतगर्दी वारो इहो तरीक़ोकार, इहो इस्लाम कोन्हे, इहो मुल्लनि जो पंहिंजो घड़ियल हिकिड़ो ख़ासि वारा तरीक़ो आहे।